दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। दादू जी हाउसिंग हाई स्कूल इंतजामिया ख़िलाफ़ शागिर्दनि जे वालिदिन वकार लखारी आसिफ कुपांग, मीर सागर सियाल सुहेल लखारी ऐं ॿियनि पारां दादू प्रेस क्लब वारो एहतजाज कंदे दाहियो त स्कूल इंतजामिया 9 दर्जे में एनरोलमेंट लाइ शागिर्दनि खां गैर कानूनी तौर 4 खां 5,000 रुपया फीस जे नाले ते रिश्वत वठी रहिया आहिनि। अहिड़ी शिकायत खणी हेडमास्टर सां मिलियासीं त हुन स्कूल मां कढी छॾियो। हुननि सूबाई वज़ीर तालीम, सेक्रेटरी तालीम, DEO सेकेंडरी समेत ज़िले इंतजामिया खां मुतालबो कयो त स्कूल इंतजामिया पारां शागिर्दनि खां फीस जे नाले ते रिश्वत वठण जो नोटिस वठी शागिर्दनि खां वरितल पैसा वापस कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। ॿिए तरफ़ गवर्नमेंट हाउसिंग सोसाइटी स्कूल जे हेडमास्टर नेमतुल्ला शाहानी ते शागिर्दणी पारां रिश्वत जे कूड़े इल्ज़ाम खां पोइ हुन ॿुधायो त असां वटि काफ़ी ॾींहं थी विया आहिनि। हिकु छोकिरो जेको गुज़िरियल 2 सालनि खां स्कूल खां गैर हाज़िर ऐं 7वीं क्लास में फेल थी चुको आहे, उहो असां उस्तादनि खे ब्लैकमेल करे 9 क्लास जो फॉर्म भरण ते ज़ोर भरे रहियो आहे। हुन चयो त असां अहिड़े अमल जी दरख़्वास्त SSP दादू ऐं SHO खे ॾेई छॾी आहे। फौरी तौर अहिड़नि नाअहल शागिर्द खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।